अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं आया सोहराब सूमरो ऐं हमारी सी रहा है अली गुल मल्ला सोहराब सूमरो ऑफिशियल यूट्यूब चैनल। अज वडे अरसे का पोए वाहिद रज़ा असो प्यारो वर्सटाइल एक्टर असां सां गॾु आहे। घणे अरसे का पोए असां वटि मौजूद आहे। असां सोचो त उन्हनि सां मुलाक़ात कयूं ऐं का कैजुअल कचहरी कयूं, उन्हनि खां दिलि जो हाल अहवाल पुछूं, छो जो ज़िंदगी ॾाढी ॾुखी थी वई आहे ऐं माण्हू एतिरा मसरूफ़ थी विया आहिनि पंहिंजे घर ॿार में रोज़ी रोटीअ जे फ़िक्र में, जो उन्हनि खां हर शइ तक़रीबन विसरी वई आहे ऐं कंहिं शइ में मज़ो नथो अचे। त अॼु वाहिद रज़ा अॼु असां वटि हली आयो आहे हिते अली गुल मल्हा जे रहाइश गाह ते। त सोचियोसीं त हुन सां वीडियो में कुझु ॻाल्हि ॿोल कयूं, कुझु दिलि जा हाल ओरियूं, कुझु तव्हांखे बि हुन जा हाल अहवाल ॿुधायूं त हू कहिड़े हाल में आहे। सो अक्सर तव्हां कमेंट्स में पुछंदा रहंदा आहियो त तव्हां यार वाहिद रज़ा कहिड़े हाल में आहे, उनखे गॾु छो नथा खणो। असां त खणूं गॾु था, पर गरो एॾो आहे, ड्रिगो एॾो आहे, केरु खणे हिनखे। सो अॼु असांजे हथु अची वियो आहे अली गुल मल्हा साहिब जो पुराणो दोस्त आहे, हुनजो ॻोठाई बि आहे, कंदकुट सां तालुक़ु आहे हिननि ॿिन्ही जो। सो वॾो पुराणो हिननि सां तालुक़ु आहे ऐं छा थो करे अॼुकल्ह वाहिद रज़ा, इहो असां हुननि खां पुछंदासीं। वधीक अली गुल मल्हा छा थो चवण लाइ। साईं वॾी महिरबानी, वॾा वड़ साईं वाहिद रज़ा साहिब जन जा मोहतरम साईं इज़त माब वाहिद रज़ा असां वटि अॼु मौजूदु आहे। साईं मां तव्हांजी इज़त कयां थो, ॾुख तरह था कयो। थोरो साईं थोरो मुंडी खे अॻिते कयो ताकी कैमरा में सही अचे। त दोस्तो इहे असांजो पिरी प्यारो दोस्त आहे ऐं बचपन जो दोस्त आहे ऐं स्टेज बि असां सभु तक़रीबन गॾु ई कया आहिनि। ऐं पोइ वरी जेके कमु कंदा आहियूं उन में वाहिद रज़ा जंहिंमें हूंदो आहे उन कम जो वरी मज़ो ई पंहिंजो हूंदो आहे। जीअं इन ईद ते जेकी मां टेलीफिल्म ॾिनी हुई शार्ट मूवी, उन में वाहिद रज़ा हुयो, सोहराब बि हुयो ऐं बहितरीनु माशाल्लाह जेको वाहिद रज़ा जो कमु रहियो। ऐं पंहिंजे कसरां सभु निकिरी वियूं जेके काफ़ी वक़्तु गॾु न हुयासीं, उनजूं कसरां ख़ासि करे असां जॾहिं जेकी बि ड्रामा कया आहिनि पाण में, स्टूडियो प्रोग्राम कया आहिनि, जंहिंमें थप न हुजे ऐं लानताणो न हुजे, मज़ो ई नथो ॾिसण वारनि ख़बर हूंदी आहे कंहिं महिल विढ़ंदा इहे। त उहा कसर सोहराब खां निकिरी वई, जेको हिन मां कपिड़ा फाड़िया छिके ऐं हुनखे जेके धकाया त साल जी सिक लही वई। पर हिन सां त इहो सीन हुयो असल में मज़ो तॾहिं अचे जॾहिं तोसां अहिड़ो को सीन हुजे, कीअं जो कुटण जो। हाणे कोई अहिड़ो लिख, तूं लिख, छो जो हाणे हिन लिखियो तोखे मार खारायईं, तूं ड्रव ते मार खाधी, हाणे वरी तूं का स्टोरी लिख त हिनखे मार ॾियां। हे नाज़रीन, कद जो एॾो ड्रिगो आहे जो असां कद जा हल खाऊं, पोइ मथो ई वारनि में वठी मुंडी में वठी मरोड़ी ऐं पोइ धक हणंदो आहे ऐं जंहिंमें असां भॼण जी कोशिशि कंदा आहियूं। तुंहिंजा वार पटिया मां जेके तूं हणाया, इहे हर कंहिंजी घर वारी थियूं पटनि बाबा फरमाइश। मुंहिंजे ख़्याल में कोई अहिड़ो अदाकार शायदि ई कोई अहिड़ो हूंदो असांजी सिंधी मीडिया में जेके वाहिद रज़ा जा हथ न लॻा हूंदा। ऐं ख़ासि करे जॾहिं असां फिल्म पिया ठाहियूं सलीम बहादुर जेका, उन में हिन जो पुलिस वारे जो किरदारु हुयो, अमजदी साणी खे ॾाढो हिन कुटियो। ऐं जॾहिं कट थिए पियो सीन, उन खां पोइ अमजद खां पुछूं भई हाल अहवाल, चए उस्ताद कुल्हा चाढ़े छॾिया, ॾाढा धक हयांसीं। अच्छा, उन ई सीन में तव्हां ॾिठो हूंदो जॾहिं अली गुल तव्हां वटि, त तव्हां कुटियो था उनखे ॾाढो अमजदी साणी खे। उनखां पोइ वरी अली गुल आख़िर में हिकिड़ो पंच लाइन हणी वञे थो, त चए थो साहिबु हेॾो माण्हुनि खे न कुटींदा कयो करे माण्हू तव्हांखे बि न कुटनि। वाहिद रज़ा चएसि थो इहो छा चई पुटु, थोरो हेॾे तव्हां ॻाल्हि थो अञा कुटण वारो पर भॼी वियो। ॻाल्हि ॿुधाए, मां इशारो कयो, हे सम्झी वियो त हाणे मूंखे कुटींदा, भॼी वियो। कुटण असां ॾाढो रहियो आहे, मार कुट ॾाढी रही आहे। हेॾो कुटियूं था, मारूं ॾियूं था, पर सुधरो त पोइ बि नथा, मुड़ो त पोइ बि नथा। हाणे अली गुल मल्हा साहिबु चए थो त मां ईद जी वरी छाजे ईद ते अॼु इहो दोस्त जे साम्हूं अनाउंस कयूं था। इंशाल्लाह न ईद जी फिल्म न आहे, जेकी मुंहिंजी ख़्वाहिश हुई सोहराब आहे मुंहिंजी, इंशाल्लाह ताला उहा असां पूरी करणु वञूं पिया। असांजी इहा ख़्वाहिश हुई त असांजी जेकी आहे फिल्म उहा सिनेमा ते अचे, अहिड़ी सुठी ठाहिजे फिल्म, अहिड़ी स्टोरी सुठी हुजे जंहिंमें पंहिंजे कल्चर जो बि प्रोमोट हुजे, जंहिंमें आर्टिस्टनि जी जेकी परफॉर्म आहे ऐं उनजो बि मज़ो वठिजे ऐं सुठी लेवल ते सुठा जेको आहे सो पंहिंजा उन में औज़ार इस्तेमालु कजनि, जीअं कैमराऊं लाइटूं हे हो एडिटिंग वग़ैरह, या पंहिंजो असांजो प्रॉप्स जो जेको कमु हूंदो आहे उन में लोकेशन हुजे, उन में जेकी बि इंशाल्लाह असां कास्ट टाइम आहे घणो, हाणे हिन जे करे थोरो आहिस्ते आहिस्ते करे ठाहींदासीं, जीअं सुठी करे क्वालिटी वारी फिल्म ठाहियूं। ऐं ॿुधाईंदा हलूं तव्हांखे इहो त हूअं असां तक़रीबन तव्हां ॾिठो हूंदो असां पैरोडी फिल्मूं ठाहींदा आहियूं घणियूं, उन जूं पैरोडी हूंदियूं आहिनि मुख़्तलिफ़ इंडिया जी फिल्मुनि जूं या हॉलीवुड जी फिल्मुनि जूं। पर हीअ फिल्म जेका हूंदी आहे हिकिड़ी स्टोरी आहे, रियल स्टोरी आहे जेका, जी जी रियल स्टोरी, ट्रू स्टोरी चई सघूं था असां। जेको किसो वाक़ियो थी चुको आहे कुझु साल अॻु हिते असां वटि सिंध जे हिकिड़े शहर में, उनखे ई फोकस करे असां उहा उनखे मज़ाहिया फिल्म, वाक़ियो बि फिल्मी हुयो ऐं मज़ाहिया हुयो उहो वाक़ियो, उनखे असां फिल्म। इहा फिल्म जेकी आहे सिंध जे इंशाल्लाह हर शहर में
असां जेको आहे सो खणी रिलीज़ कंदासीं ऐं दोस्तनि खे ॾेखारींदासीं। सिंध जा जेके बि मज़ाही आर्टिस्ट आहिनि असांजा दोस्त उहे सभई हूंदा, सभई हुनजो हिकिड़ो ई सीन छो न हुजे पर हुनजो कंट्रीब्यूशन हूंदो हुन फिल्म में। बिल्कुलु, हुन में जंहिंमें असगर खोसो आहे, जीअं असांजा ॿिया दोस्त आहिनि, हैदर कादरी आहे, गामू आहे, शेरदिल गाहो आहे, पखी आहे, ॿिया टीम जेका बि आहे, इवन तव्हांजो जेको शागिर्द बि आहे राजेश गुल बि हुनखे बि कमु करणु छो जो असांजा जेके ही आर्टिस्ट आहिनि, राजेश गुल आहे या जेके आर्टिस्ट आहिनि, अमजद गुल सूमरो आहे, त उहे माण्हुनि खे घटि घटि नज़र अचंदा ऐं ॿियनि किथे किथे नज़र अचंदा। असां इहा कोशिशि कई आहे हिकिड़ी फिल्म में सभु कॉमेडियंस हुजनि जीअं माण्हुनि खे उन में ॾिसण में वधीक लुत्फ़ ईंदो। ऐं इहे ॻाल्हियूं गुज़िरियल काफ़ी साल खां मां ॿुधियूं पियूं ऐं मां इहो चाहियां पियो त अहिड़ी का वीडियो ठाहियो जे मां इहा ॻाल्हि करे छॾियां त जेके मां इहे ॻाल्हियूं इहे ॿुधंदो थो अचां, इहे माण्हू बि ॿुधनि त असां कीअं था गुज़ारियूं। हाणे तव्हांखे फिल्म ठाहिणी पवंदी, न त हीअ जेकी ॻाल्हि हाणे तव्हां पब्लिक जे साम्हूं जेका छॾी आहे इन जा तव्हांखां पब्लिक पुछा कंदी बार बार त फिल्म जो छा थियो। इंशाअल्लाह ताला ऐं इहो असांजो वाइदो आहे ऐं असां जेकी ॻाल्हि कंदा आहियूं उहो कूड़ न हूंदी आहे, उहो इंशाअल्लाह, छो जो असां पब्लिक मां आहियूं, पब्लिक सां कूड़ ॻाल्हाए नथा सघूं, असां पंहिंजे परस्तारनि सां जेकी ॻाल्हि कंदा आहियूं ऐं जेकॾहिं उन मयार ते बि माण्हू नथो लहे पर पूरी कंदा आहियूं ज़रूरु। पर हीअ फिल्म इंशाअल्लाह उन मयार ते रहंदी जेको असां पाण बि व्यूअर थी करे ॾिसंदासीं हिन फिल्म खे। त वाहिद रज़ा तव्हांजी वॾी महिरबानी, सोराब साहब तव्हांजी वॾी महिरबानी। आख़िर में जेको तव्हां आउट ऑफ स्क्रीन आहे उन जे बारे में छा चवंदो, आख़िर में इहो थोरो आख़िरी खुतबो ॾियो। साईं असुलु मसइलो इहो आहे त पंहिंजूं कुझु मसरूफ़ियतूं बि आहिनि उन जे हवाले सां, ऐं नंबर ॿी ॻाल्हि जेकी कोरोना जो वबा जो इहो चकर हुयो त इन में चैनल वारनि जो चवणु आहे त असांखे एड जेके हुया मिलंदा हुआ, कमर्शियल मिलंदा हुआ, कमर्शियल नथा मिलनि, जेके ड्रामा ठहनि बि घटि था, ठहनि बि घटि था, उर्दू में बि आहे, सिंधी में बि आहे। हा, त ड्रामा ठहनि बि घटि था उन जे हवाले सां। ऐं हाणे ॿुधो आहे त वरी ड्रामनि जो सिलसिलो साॻियो शुरू थींदो। ड्रामा मुंहिंजा हींअर 2 हलनि पिया, KTN ते हले पियो खोड़ी खे घुमरी, ऐं सिंध TV ते हले पियो जेको हाणे कोरोना जे करे बंदि थी वियो, मीरास ड्रामो, उहो सोप सीरियल 2 उहे हाणे हलनि पिया मुंहिंजा। पर स्टूडियो प्रोग्राम मतिलबु असांजी सुञाण आहे त स्टूडियो प्रोग्राम आहे जेके पाण गॾिजी कंदा रहंदा। स्टूडियो प्रोग्राम न आहे त सम्झ मज़ो ई न आहे। हाणे थींदो शुरू इंशाअल्लाह। वाहिद रज़ा साहब जा दोस्त परिस्तार आहिनि, उन्हनि खे इहा ख़बर बि मिली वई त इंशाअल्लाह तव्हां अनक़रीब वाहिद रज़ा हिकु दफ़ो वरी नवनि रूपनि में ॾिसंदा इंशाअल्लाह ताला। महिरबानी, थैंक यू। ख़ुशि जो दोस्तो, अलाह से तव्हांखे आबाद करे। इंशाअल्लाह असां लॻा पिया आहियूं कम सां ऐं फिल्म इंशाअल्लाह सुठी लेवल जी अचे पई ऐं उन में तव्हांजे ताउन जी ज़रूरत आहे, इन ताउन जी जो जिथे जिथे असां खणी अचूं तव्हांजे शहर में त उते टिकट वठी करे उन फिल्म खे ॾिसंदव त तव्हांखे हिन फिल्मनि जो रुझान थी सघे। वॾी महिरबानी दोस्तो। तो जेकॾहिं तव्हांखे हीउ वीडियो पसंदि आयो आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿायो। महिरबानी।